वेलकम नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां खे आगाह कयूं। तलार वेझो खडेरो में कोहली बिरादरी जे प्लाट ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ पाकिस्तान कोहली इताद तहरीक इंसाफ़ ऐं क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि जो बदीन हैदराबाद रोड ते एहतिजाजी धरणो जारी आहे। कोहली बिरादरी जो चवणु आहे त प्लाट ते कब्ज़ो करे खेनि लॾाइण जी कोशिशि कई पई वञे। ज़मीन हिननि जी आहे, काग़ज़ पिणु संदनि वटि मौजूदु आहिनि। कोहली बिरादरी जे धरणे में असिस्टेंट कमिश्नर DSP ऐं मुख़्तियार कार पहुची विया आहिनि। अॻुवाणनि सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, तलार वेझो खडेरो में कोहली बिरादरी जे प्लाट ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ पाकिस्तान कोहली इताद तहरीक इंसाफ़ ऐं क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि जो हैदराबाद बदीन रोड ते एहतिजाजी धरणो जारी आहे। कोहली बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त प्लाट ते कब्ज़ो करे खेनि लॾाइण जी कोशिशि कई पई वञे। ज़मीन बि उन्हनि जी आहे ऐं खेनि काग़ज़ बि पिणु मौजूदु आहिनि। सुप्रीम कोर्ट इंसाफ़ फ़राहम करे। इन जा तफ़सील वठंदासीं तलार मां ताहिर समो खां। ताहिर, आगाह कजो। जी बशारत, तलार लॻ UC खडड़ो में कोहली बिरादरी जे प्लाट ते बिना कब्ज़े ऐं गस बंदि करण ख़िलाफ़ कोहली बिरादरी पाकिस्तान कोहली इताद क़ौमी अवामी तहरीक पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणनि बदीन हैदराबाद शहर ते धरणो आयो आहे। जॾहिं त धरणो 3.5 कलाकनि खां जारी आहे, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां हींअर पहुची आहे धरणे में, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर आज़ाद गफूर, DSP बदीन महबूब हुसैन लुंड ऐं मुख़्तियार कार तलार जेके आहिनि से धरणे अंदरनि सां ॻाल्हियूं कनि पिया। धरणो अंदरि कोहली बिरादरी जो मुतालबो आहे त प्लाट जी माप कराई वञे। असां वटि प्लाट जा काग़ज़ मौजूदु आहिनि ऐं जेका बि इंतिज़ामिया प्लाट जा काग़ज़ ॾिसे, असांजो प्लाट थिए त असांखे ॾिए। जे मज़कूरा जेको प्लाट ते कब्ज़ो करे वेठो आहे उनखे ॾिए, असांजो एहतिजाज ख़तमु आहे। इन हवाले सां इंतिज़ामिया पारां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, जॾहिं त धरणो रोड ते अञा ताईं 3.5 कलाकनि खां जारी आहे। जी ठीकु आहे ताहिर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।